अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं चणनि जी चाइनीज़ चाट। ज़बरदस्त इहे ठहंदी, तव्हां ॾिसिजो। जे उन लाइ मूंखे जेके शयूं खपनि उहे विदेशी बि ऐं देसी बि ॿई शयूं खपनि। त उन लाइ मूंखे खपे थो तेल, केचप, टमाटो केचप जेको आम हूंदो आहे, सिर्फ़ु टमाटो केचप, बसर, कॉर्नफ्लावर, इहा आहे सोया सॉस, इहा आहे चिली सॉस, मिर्चनि जो जेको थींदो आहे, टमाटो, सावा धाणा, सावा मिर्च, थूम, अदरक, पापड़ी, ऐं हीअ आहे निमको जेको आम मिलंदो आहे सन्हड़ो, पर हीअ जेको आहे फिको हूंदो आहे। मिर्च हिन में न हूंदा आहिनि। हाणे अचो त पाण कयूं तयारी। ऐं हीअ ॾिसो, मूं पंहिंजा मुंहिंजा चणा सिर्फ़ु हिकु पाउ आहिनि, इन खां वधीक न। तव्हांजी फैमिलीअ ते डिपेंड थो करे, जेतिरी तव्हांजी फैमिली आहे ओतिरा वधाए सघो था, त पोइ वरी उन्हनि सभिनी शयुनि जो बि उन हिसाब सां वाधारो थींदो आहे। ऐं इहा आहिनि हिकु पाई, हिन में पटाटा आहिनि जेके उभरण ऐं करीब आहिनि। जेसिताईं मुंहिंजो मसालो ठहंदो त हीअ बि तयारु थी वेंदा, त गरम गरम मिक्स कबा। अच्छा, त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे। हिन में तेल विझंदसि। जेके खाइण वारा आहिनि न, उहे 2 चमचा वधि में वधि, इन खां ज़्यादा न, छो त चणनि में तेल जो कमु ई कोन्हे को। सिर्फ़ु ही जेके थोरियूं शयूं आहिनि न, इन्हनि खे मूंखे करिणो आहे। तेल ई गरम थियो आहे। इन में ॾिसो बिल्कुलु थोरी आहे मुंहिंजी थूम अदरक बि, जेतिरो करे हिकिड़ो खाइण वारो चमचो बि न आहे, उन खां बि घटि आहे। उहे ॿई शयूं गॾियलूं आहिनि। इनखे मां थोरो पचाईंदसि। सभु शयूं पचंदियूं जीअं उन्हनि मां कचोपन जेको आहे सो ख़तमु थींदो वञे। ऐं बाहि बिल्कुलु हल्की, तेज़ बाहि न त शयूं असांजूं सड़ंदियूं वेंदियूं। हीअ ॾिसो, मुंहिंजी थूम पची चुकी आहे। मां हिन में विझां थी हीअ केचप। हीअ मुंहिंजी वटी आहे, हीअ ॾिसो भरियल आहे। पर हीअ केचप घाटो हूंदो आहे, उन में थोरो तव्हां पाणी विझी उनखे थोरो ईअं फेटे ऐं विझो। घणो घाटो हूंदो आहे। हीअ विझां थी मां हिन में। ऐं हीअ आहे सॉस, चिली सॉस, ॻाढ़नि मिर्चनि जो सॉस जेको मिलंदो आहे आम दुकाननि तां नॉर्मल तरीक़े सां मिली थो वञे। ऐं हीअ आहे सोया सॉस। त नाज़रीन, हाणे तव्हां ॾिठो, तव्हांजे साम्हूं में विधो। ऐं हाणे मां हिन में विझां लूणु। पर लूणु घटि, छो त मुंहिंजे चणनि में लूणु जेको आहे पियल आहे, छो त वधी वेंदो त घटि न थींदो। ऐं सोया सॉस वग़ैरह इहे बि जेको आहे नमकीन हूंदा आहिनि। हिन में मूं विधो 1/2 चमचो लूण जो। ऐं हीअ आहे ॾिसो, 1/2 खां बि घटि चमचो आहे गरम मसालो, 1 चमचो भरियल कुटियल मिर्च ॻाढ़ा। हीअ ॾाढा स्पाइसी चणा थींदा, तव्हां ज़रूरु ट्राए कजो। 1/2 चमचो हीअ चाट मसालो आहे, 1/2 चमचो ही ॾिसो कारा मिर्च आहिनि, ऐं हीअ आहे 1 चमचो सुका धाणा। ऐं हाणे हिन में बारी आहे कॉर्नफ्लावर जी। हीअ ॾिसो कॉर्नफ्लावर, हे मुंहिंजे चमचा ई 2 चमचा आहिनि। हीअ खाइण वारा तक़रीबन। हिन में पाणी विझी हिनखे कबो छिटो। हीअ विझां थी मां हिन में। आहिस्ते गॾाईंदा वञो, न त हीअ जेको आहे न थोरियूं ॻोढ़ियूं ॻोढ़ियूं कंदो आहे। इन करे हिनखे थोरो मां पचाईंदसि, त जीअं हिन में घाटे थियण जो जेको आहे न अची वञे। घाटो जीअं ई थींदो त हिन में बाक़ी जेके शयूं आहिनि उहे असां विझंदासीं। अच्छा, हीअ ॾिसो मुंहिंजो सॉस बिल्कुलु हाणे तयारु आहे। घाटो घाटो हेॾे ॾिसो। हाणे हिन में असां विझंदासीं, हीअ ॾिसो मुंहिंजो कॉर्नफ्लावर बिल्कुलु तयारु आहे। हिन में हाणे मां विझंदसि टमाटा। अच्छा, मुंहिंजा टमाटा जो ॿिज कढी ऐं नंढड़ा पीस कटे हिन तरीक़े सां रखिया आहिनि। हिननि जो ॿिज न आहे हिननि में। ऐं हीअ बसर, हिननि खे पचाइणो न आहे, पर गरम ज़रूरु, गरमाश ज़रूरु हिननि में अचणी। सावा मिर्च, अगरि तव्हां वटि शिमला मिर्च मौजूदु आहे त पोइ हिन जी ज़रूरत न आहे। तव्हां सिर्फ़ु शिमला मिर्च विझो, उहो उनजो हिन खां वधीक टेस्ट ईंदो। मूं वटि हींअर मौजूदु न हो, इन करे मुंहिंजी मजबूरीअ में इहो मूंखे विझणो पियो। हीअ आहे बिल्कुलु मुंहिंजो तयारु। ऐं हाणे मां तव्हांखे प्लेट ठाहे ऐं ॾेखारियां। तव्हां ॾिसो, हीअ सभु कुझु तव्हां ते डिपेंड थो करे। तव्हांखे पापड़ी पसंदि आहे, जेतिरी चाहियो विझो। ना